दादू मां ख़बर ॾींदड़ दादू में शहीद भुट्टो ऐं SUP तरफ़ां बरसात मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ बरसात मुतासिरनि सां गॾु DC ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहिया। डिप्टी कमिश्नर दादू हटायो जा सख़्त नारा हया विया। उन मौक़े ते SUP अॻवान सजाद पंवर, इम्तियाज़ उमरानी, काज़ी ज़ाहिद, बाबर साग ऐं शहीद भुट्टो अॻवान बशीर सोलंकी, IB खोसो समेत बरसात मुतासिरनि मीडिया आॾो दायो त दादू जे मिसकीन गरीब बरसात मुतासिरनि जी का बि वायर न थी आहे। दादू जे चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िला इंतज़ामिया फ़ोन खणण जे लाइ तयार न आहे। दादू जी बरसात मुतासिरनि जो लखीं रुपयनि जो नुक़सान थियो, जेके रहण खाइण पीअण जे लाइ MPA MNA जे दरनि जा धिका खाई खाई दरबदर आहिनि। जॾहिं त डिप्टी कमिश्नर दादू बरसात मुतासिरनि लाइ आयल टेंट राशन मनपसंद बासरनि माण्हुनि खे ॾिनो वियो आहे, जेका मिसकिननि सां सरासर ज़ुल्म नाजाइज़ी आहे। इन्हनि वधीक चयो त जेसीं ताईं बरसात मुतासिरनि खे सहायता न कई वेंदी तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।